शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम से गड आवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली अज असां शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जो डिस्ट्रिक्ट सांगड़ जो अहम मसलो है तो लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन के नाले से 1994 में एक वो प्रोजेक्ट शुरू किया उन सां गॾोगॾु चोटियारियूं डैम जो असो ठाहियो वियो 625 ट्यूबवेल इन मक़सद लाइ हया विया हुआ तो जी सिम थी या जी सिम है वह सिम ख़त्म कई वी पर 1994 का जी 625 ट्यूबवेल जैसे बुधाए पे वे तो उन अरबे रुपया ख़र्च किया विया पर उनको को भी फ़ायदो न थी सको है। इन वक्त जो सांगड़ तालुको है वो मुकम्मल तौर पर 80% उन सिम के वर चढ़ी वो है। ट्यूबवेल न हलन के करे सिम नाला न हलन के करे वो मुकम्मल तौर पर वो तालुको जी ज़रई ज़मीन है ज़रखेज़ ज़रई ज़मीन वह मुकम्मल तौर पर गैर आबाद बणिजी वही है। हितां जा ज़मींदार जेके कंगाल थी विया आहिनि लॾ पड़ाण शुरू कई अथनि जॾहिं त चोटारियूं डैम जे हवाले सां उनजे सीपेज के ख़त्म करण लाइ जेके ट्यूबवेल लॻाया उहे बि LBOD इंतज़ामिया जे नाहलीअ सबबि ऑफिसरनि जे मुबैना करप्शन सबबि उहे बि जेके न हली सघिया आहिनि ऐं 625 जेके ट्यूबवेल उनजा जेके ट्रांसफार्मर उनजा जेके मोटर उहे बि चोरी कया विया आहिनि ऐं सिर्फ़ु उहे तव्हांखे कोठियूं नज़र अची रहियूं आहिनि। त हिन मौतमार गर्मी में अॼु असां कोशिशि कई आहे त जेके सांगड़ ज़िले जा आबादगार जेके लखे एकड़ ज़मीन है वह गैर आबाद बणिजी विया आहिनि लखनि जे तइदाद में हारी आबादगार जेके आहिनि से उहे परेशान आहिनि। त अॼु असां कोशिशि कंदासीं त उन हवाले सां हितां जे आबादगारनि खां पुछूं हितां जे मक़ामी माण्हू खां पुछूं त जेकी हीअ ज़मीन गैर आबाद थी आहे जेके अरबे रुपया हुकूमत ख़र्च कया हुआ त असां सिम खे ख़त्म कंदासीं पर उहा सिम त ख़त्म न थी आहे पर हितां जा आबादगार ऐं हारी ज़रूरु ख़त्म थी रहिया आहिनि। त अॼु असां कोशिशि कंदासीं त उन्हनि हारियुनि आबादगारनि हितां जे सियासी समाजी अॻुवाननि खां पुछा कयूं त हीअ अरबे रुपया काॾे था वञनि उन्हनि 625 मुलाज़िमनि ते हिन वक़्त ताईं बि 24 साल थी विया आहिनि पर बावजूद बि जेके चौकीदार पघारूं खणी रहिया आहिनि पर उनजो नालो निशान ई कोन्हे को। अॼु असां कोशिशि कंदासीं त हिन सॼे प्रोग्राम में उन ते रोशनी विझूं उन सां माण्हू सां ॻोल्ह ॿोल कयूं त हिन तबाहीअ जो ज़िम्मेवार केरु आहे। हिन वक़्तु असां वटि हितां जा जेको मक़ामी ज़मींदार आहिनि ऐं हितां जेको अॻूणो ज़िले काउंसिल जो मेंबर आहे उहो मौजूदु आहे उनखां पुछंदासीं हिन में जेके हिननि ट्यूबवेल गवर्नमेंट जी तरफ़ां जेके ट्यूबवेल लॻा उन में लाइट जो निज़ाम लॻो बाक़ाइदे जेको आहे जीअं लाइटूं कंहिं ग़रीबनि जे ॻोठनि खे बि कोन मिली पर उन ट्यूबवेल लाइ गवर्नमेंट अरबी रुपया ख़र्च कयो पर उहो जेको हिननि जो जेको बि सिस्टम आहे उहो नाकारा वियो उन में का बि शइ न रही आहे हींअर ताईं न उन में का हुनजा मोटर रहिया आहिनि न हुन जेको तारूं रहियूं आहिनि न हुनजा जेके पाइप बोरिंग वारा आहिनि उहे रहिया आहिनि न उहो जी जॻह रही आहे मुकमल जेको ऑफिसरनि जे मिली भगत सां करे सॼो मुकमल उन शइ खे विकिणी ख़त्म करे छॾियो उनजो फ़ाइदो त कोन थियो बिल्कुलु उनजो नुक़सानु थियो ऐं गवर्नमेंट जी एतिरी माना जे फंडनि हूंदे सूंदे बि इहे शयूं नाकारा थियनि थियूं उन्हनि जो अमलो पघार खणे पियो ऐं असांखे इहा बि आहे जो उनजो जेको बि अमलो रखियो वियो ॿाहिरि जो रखियो वियो उन ज़िले जे या उन तलके या उन यूनियन काउंसिल जे वाइज़ जेके ज़मीनूं उन में मुतासिर थियूं उन में बि को बि माण्हू उनजो ग़रीबनि जो कोन रखियो पढ़ियल लिखियल माण्हू उहे तगारनि खणण ते मजबूर आहिनि। ऐं जीअं त हींअर ताज़ो जेको चोटियारी डैम ते तक़रीबन जेको कमु हले पियो हिननि जो उहो बि अरबों रुपयनि जी हिकिड़ी स्कीम आहे उन सां हले पियो चोटियारी करे तक़रीबन मुंड जमराओ ते जेके बि माना हीअ ट्यूबवेल सिस्टम लॻाइनि पिया उहे बिल्कुलु नाकारा न उहो सिर्फ़ु ऑफिसरनि ऐं सियासी माण्हुनि जे करे लॻनि पिया जंहिंमें उते के माण्हू खे जेको आहे उहा नौकिरी नथी मिले ऐं उहे बि माण्हू जेके आहिनि ॿाहिरि जा जेके पैसा माण्हू ॾेई उहे नौकिरियूं रखियूं अथनि 6 इंच जा हिकिड़ा पाइप आया अथनि हज़ारूं गैलन जेको हुन में असांजो ज़मीनुनि जो जेको डैम आहे उहो 15 फुट असांजो ज़मीनूं हेठि आहिनि ऐं हीअ रेगिस्तान जे एरिया में ठाहियो वियो उन में हिननि जो स्कीमूं त उन में हिकिड़ी चादर ॾींदा त उहो जेको पाणी सीपेज कोन कंदो या उनजा सिमनाला थींदा उहे कुझु कोन ठहियो सिर्फ़ु हाणे टोपी ड्रामो हिननि शुरू कयो आहे ऐं उहे बि अरबी रुपयनि जी स्कीमूं हींअर कमु हलंदड़ टोटल उन्हनि में जेको कमु हले पियो पोल खां वठी मशीन ताईं पाइप ताईं मोटर ताईं सभु जेका आहे सो माल ईअं लॻाइनि पिया जेको लोकल आहे उहो मूंखे त कोन थो लॻे 1 महीनो बि कोन हलंदो उहे साॻिया माण्हू उनजा पघारूं खाईंदा ऐं उहे ऑफिसर खाईंदा जेका बजट अचे थी उहा खाए थी ऐं ग़रीब माण्हू खे त कॾहिं कोन असांजो घणी ज़मीन गैर आबाद थी आहे सिम जे करे साईं लाखों एकड़ ज़मीन जेके तक़रीबन असांजे हिन चोटियारी डैम जे इर्द गिर्द जेके बि ज़मीनूं आहिनि उन में तालको सांगड़ मुकम्मल उनजो जेके यूनियन काउंसिल आहिनि ढोरो जानब यूनियन काउंसिल आहे चोटियारी यूनियन काउंसिल आहे यूनियन काउंसिल कोटनाब आहे यूनियन काउंसिल कलर आहे यूनियन काउंसिल शाह सिकंदराबाद आहे यूनियन काउंसिल सदरट आहे बाक़ी तक़रीबन 20 यूनियन काउंसिल हूंदा आहिनि 20 यूनियन काउंसिल तालके सांगड़ जो उन में हिननि जा ट्रांसफार्मर केॾा विया मोटर केॾा विया ट्यूबवेलनि जा
सर ये सब ये जेको अमलो हुते जो हुनजो वापडा जो आहे या जेको उन्हनि जो अलॻि हिकिड़ो सिस्टम रखियो वेठो आहे जीअं एस डी आर उन्हनि जा आहिनि ऐं डी ओ आहिनि जेके बि उन्हनि जी मिली भगत सां उन जेको अमलो रखियो अथनि उन्हनि ई उन्हनि खे खपायो आहे ऐं जेके माण्हू उन्हनि चौकीदार रखिया आहिनि उन्हनि जे सलाह सां ई इहा सभु शइ खपी आहे इहो कोन सोचियो त गवर्नमेंट जो ख़र्चु आहे कंहिं ग़रीब ज़मीनदार जो ज़मीन आबाद थियनि उहो उन्हनि चाही कोन सिर्फ़ु पंहिंजे खीसे भरण लाइ कयो अथनि सो उहो उन्हनि जी आवाम जे लाइ बचत का कोन थी अचे इहे सभु शयूं उन्हनि लाइ अचनि थियूं ऐं ग़रीब आवाम जेका ॼमे थी उहो सुधई सूरनि में जाए ही घणा हिते ट्यूबवेल जेके नाकारा बणिजी विया आहिनि केतिरी ज़मीन गैराबाद आहे इते 100 एकड़ जेकी ज़मीन असां गैराबाद थी वेंदी आहे पाणी जेको असां सिम जो बाक़ाइदे हले पियो ऐं ट्यूबवेल जेके हिते लॻा आहिनि से सभु नाकारा आहिनि ऐं ॿी जेकी अहम ॻाल्हि आहे हिते जेके ट्यूबवेल में जेके पघारदार रखिया विया आहिनि उहे असां जेको ॿुधो त इलाइक़े जा उते जा ई रहाकू रखिया वेंदा जेके उनजी देखभाल कंदा या ख़्यालु कंदा ऐं उहे जेके पघारदार रखिया आहिनि उहे सभु कागज़ी आहिनि या किथे या ॿाहिरि जा आहिनि हिते को बि माण्हू नज़र न पियो अचे ऐं ज़मीनूं जेके आहिनि से काफ़ी सारियूं जेके आहिनि से गैराबाद थियूं पियूं आहिनि हिते जा ज़मीनदार पोइ छा था कनि वीचारा जेके ज़मीन जूं गैराबाद आहिनि उहे वीचारा बेरोज़गार वेठा आहिनि अवां ॾिसो पिया त कोरोना जे हिसाब सां को बि बिज़नेस न आहे ऐं फसल जो बि को सुठो असांखे मुस्तक़बिल नज़र न अची रहियो आहे ऐं असीं काफ़ी परेशान आहियूं ट्यूबवेल लॻाया करोड़ रुपया अरबे रुपया ख़र्च थिया पोइ इहे ज़ाया थी विया ये करोड़ अरबे रुपया जेके लॻाए उहे ज़ाया थी विया ऐं उहे कामोरा खाई विया हलिया जेके इन में मुलवस हुआ उन्हनि क़तई तौर ते हिते को ध्यानु कोन ॾिठो कंहिं क़िस्म जे माण्हुनि जो ख़्यालु कोन कयो ऐं असांजी यूसी ढोरोजान में जेके माण्हू आहिनि उहे इन सां तमामु घणो मुतासिर थिया आहिनि ऐं न त हिते कोई चौकीदार असांखे नज़र थो अचे न ई को हिते को मुलाज़िम नज़र थो अचे सिर्फ़ु शायदि पघारूं खणनि पिया लेकिन हिते को बि देखभाल करण वारो कोन्हे असांखे को बि ट्यूबवेल बि हिते हलंदड़ नज़र न पियो अचे घणा साल थिया आहिनि इहे ट्यूबवेल ख़राबु इन्हनि खे असां त ॾिठो ई न आहे शुरू में पहिरें ॾींहुं जेके लॻा से 94-5 में के लॻा उहे हलनि पिया शुरूआति में जेके हुआ 2-1 ॾींहं उनखां पोइ असां हिननि खे हलंदे ॾिठो ई न आहे को इका दुका को करे हलियो त हलियो हींअर त काफ़ी साल थी विया आहिनि जेको त 10-20 साल थी विया आहिनि असां हिननि खे हलंदे न ॾिठो पाणी जेको आहे सो बाक़ाइदे सिम जो तमामु घणो असांजी ज़मीननि में चढ़ी आयो आहे ऐं फसल जेको कणिक जेकी असांजी 60 मण ताईं अची वेंदी 50 मण ताईं अची वेंदी उहा 16 मण 18 मण हाणे इहा एतिरी थी आहे गैराबाद ज़मीन जेका तक़रीबन पूरो तालको गैराबाद आहे पूरो तालको तक़रीबन 2 लख खनि एकड़ ज़मीन जेका थींदी उहा तक़रीबन सॼी गैराबाद आहे हीउ डैम ठाहियो वियो असांखे शुरू में चयो त अव्हांखे फ़ाइदो थींदो मक़ामी माण्हू रोज़गार लॻंदा उन खां पोइ सिम नाला ठहंदा उन खां पोइ पाणी जी सहूलियत थींदी अव्हांखे असां इलाइक़े वासियुनि खे बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन थी आहे हीअ जेके सिम नाला या टॉयलूं या हीअ रुगो ख़ाली ऑफिसरनि संदो हिकिड़ो बिज़नेस पाण चऊं त बिज़नेस कयो वियो आहे ख़ाली कागज़नि में जेको आहे इहो बिज़नेस आहे हिकिड़ो ऑफिसरनि ऐं सियासी माण्हुनि गॾिजी करे पाण में जेको आहे हीअ रुगो नाले ते रुगो ठाहिया आहिनि उहे पहिरें ॾींहुं रुगो जेके आहिनि अहिड़ो नाक़िस मटीरियल या अहिड़ो नाक़िस सिस्टम ठाहियो माना महीने जे अंदरि उहे शयूं तबाह थियूं जीअं सिम नाला आहिनि सिम नाला ख़ाली रुगो नक्शनि में उन्हनि में ठहिया ऐं उन्हनि जी पहिरें ॾींहं खां वठी जेके आहिनि उहे कंहिं बि हिसाब में कोन आया ऐं नाकाराई थी विया बिल्कुलु हींअर अची ॾिसंदो तव्हां इन डैम जे इर्द गिर्द को बि हिकिड़ो टॉयल बि हलंदड़ कोन्हे केतिरनि 100 जी तादाद में टॉयल हूंदा हिकिड़ो बि हलंदड़ कोन्हे को हिकिड़ो सिम नालो बि हलंदड़ को बि कोन्हे माना सॼो निज़ाम जेको ख़ाली बिज़नेस माना ईअं सम्झूं त बिज़नेस कयो वियो आहे इन्हनि ते चौकीदार मुक़ररु थियनि उहे पघारूं खणनि पिया उनजा ट्रांसफार्मर चोरी थी विया आहिनि मशीनूं चोरी चौकीदारनि जो कहिड़ो कमु आहे जो करोड़ रुपया पघारूं हर महीने खजनि थियूं इहे सॼो कुझु ऑफिसरनि जे हथ में ऑफिसर चौकीदार ख़ाली 20,000 पघार खणे पियो ऑफिसरनि जेके उहे करोड़े रुपयनि जूं गाॾियूं करोड़े रुपयनि जा तेल टीए अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं वठनि पिया अंदाज़ कोन्हनि ॾिसनि पिया त ही टोटल इन्हनि खे पघारूं बि उहे ऑफिसर माना इहे सॼो ऑफिसरनि जे हथ में आहे ऐं उहे त चौकीदार जेके आहिनि पंहिंजे घर वेठा आहिनि ज़मीन घणी गैराबाद थी आहे ज़मीन तक़रीबन पूरो तालको सां गॾु गैराबाद थियो आहे इन डैम जा तक़रीबन 2 लख जे लॻभॻि त जेको आहे गैराबाद थिया हूंदा हींअर ताज़ो ऐलान थियो माशाल्लाह DC साहिबु ऐलान कयो आहे हिते सारी बि न पोखी वञे पोइ हिते जा माण्हू एतिरा बेरोज़गार थी विया आहिनि पंहिंजूं ज़मीनूं हूंदियूं सूंदियूं बेरोज़गार आहिनि जेके पंहिंजी ज़मीन वारा जेके आहिनि सारियूं बि पोखण नथियूं ॾिनियूं वञनि ऐं उन खां पोइ ॿियो फसल उन में थिए कोन थो ऐं को दांह ॿुधण वारो न आहे आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त इन जो नोटिस वठी करे जेको आहे असांजो जेको तालको आहे या असांजी सिलाब वारी ज़मीन इहे बचायूं वञनि असांजे इन इलाइक़े वारनि जे मथां कुझु रहम कयो वञे नाज़रीन हिन वक़्तु असां चोटियारियूं डैम जे भरपासे वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं जिते तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसंदव त जेके स्कार्प जा ट्यूबवेल 94 में लॻा हुआ
उहे नाकारा बणिजी विया, उनजा ट्रांसफार्मर गुम थी विया आहिनि। जॾहिं त चोटारियूं डेम जे ठहण जे करे बि सीपेज जे करे बि त हज़ारे एकड़ ज़मीन जेका आहे उहा सिम जे वर चढ़ी वई आहे। हिन वक़्तु हुतां जा जेके मक़ामी सहाफ़ी आहिनि चोटारियूं जा उहे असां वटि मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त हीअ जेकी सिम थी आहे उन जेके ट्यूबवेल आहिनि उहे छो नथा हलनि, उनजो छा रीज़न आहे? जी, ही ट्यूबवेल जॾहिं खां लॻा आहिनि कुझु टाइम शुरूअ में हलंदा हुआ, हुन खां पोइ जीअं बंदि थिया आहिनि हुनजे करे सैलाब बि तमामु घणो वधी वियो आहे। इन इशूअ ते असां काफ़ी दफ़ा लिखियो बि आहे, मुख़्तलिफ़ अख़बारुनि में, TV चैनलनि ते बि रिपोर्टूं हलियूं आहिनि, पर को तदारुक नथो थिए, ऑफिसर गौर ई कोन था कनि। हिन सां असांजे आस पास तक़रीबन 20,000 ज़रिए जेका आहे ज़मीन 20,000 एकड़ उहा शदीद मुतासिर थियल आहे। अच्छा, हीअ जेके ट्यूबवेल आहिनि असां ॾिठो आहे त उनजा ट्रांसफार्मर गुम आहिनि, उनजा मोटर गुम आहिनि, ऐं उन ते जेके मुलाज़िम आहिनि उहे बि पघारूं खणनि था, त पोइ इहा मुलाज़िम कीअं था पघारूं खणनि जंहिं त ट्यूबवेल फंक्शनल ई न आहिनि? उहे ऑफिशियली जेके आहिनि न उहे त फंक्शनल लॻा पिया आहिनि। जेकॾहिं हींअर हिते आया आहियो तव्हांखे बि ख़बर पई, तव्हां हिते ख़ुदि अची ॾिठो आहे त हीअ फंक्शनल कोन्हे, बाक़ी रिकॉर्ड में हू फंक्शनल ॾेखारिया पिया वञनि, मुलाज़िम पघारूं खणनि पिया, ऑन ड्यूटी ॾेखारिया पिया वञनि, वीज़ा ते आहिनि बिल्कुलु सही। अच्छा, पोइ हीअ जेके ज़मीनदार चए था 20,000 एकड़ खां मथे ज़मीन जेकी सिम थी वई आहे, त पोइ उहे ज़मीनदार हींअर कहिड़े हाल में आहिनि या हारी था? ज़मीनदार तमामु परेशान आहिनि, छो त हिकु त कुझु जेके ज़मीनदार आहिनि उनजो बिल्कुलु फ़सुलु थिए ई कोन थो, बाक़ी जंहिंजो फ़सुलु थिए थो त अख़राजात तमामु घणा आहिनि, भाण महांगो आहे, ॿिज महांगो आहे, पोइ पाणीअ जी बि खोट, वरी जेको हीउ सैलाब जे करे एवरेज तमामु घटि थो अचे फ़सुल जो, ख़र्चनि में ई पूरा आहिनि वीचारा, पोइ कर्ज़ी थी विया आहिनि, ख़ासि करे हिते जेको आहे पोइ वाणिया आहिनि उन्हनि जा मक़रूज़ बणिजी चुका आहिनि। तव्हां मक़ामी सहाफ़ी तव्हां लिखियो आहे हिन हवाले सां जेकी हीअ ज़मीन गैराबादी ते ज़राइत खे नुक़सानु आहे, यकीन हितां जे माण्हू खे नुक़सानु आहे? बिल्कुलु असां बार बार लिखियो आहे, लेकिन हुकुमराननि जे कन ते का जूं बि कोन थी सघे। एॾी सारी जेकी तबाही आहे, असांजी जेकी ज़राइत आहे उहा रीढ़ जी हॾी आहे, ऐं ज़राइत जे हवाले सां बि हितां जो माण्हुनि जो गुज़र सफ़र आहे। हिकिड़ो त अॻु में ई जेको आहे सो माण्हू मुआशी मसइलनि खे शिकार, ॿिया ही जेके ट्यूबवेल आहिनि उहे नाकारा बणिजी विया आहिनि, 625 सिम थी विया, इन जो छा सबबु आहे? सबबु इहो आहे त सरकारी सतह ते इन्हनि जी सार संभाल जे हवाले सां को बि क़दम जेको आहे आहिनि जेके उन्हनि जा ऑफिसर आहिनि उहे कोन था खणनि। जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जी हर महीने 4 खां 5,000 फिक्स थियल आहे, त उहो जेके ॾींदा आहिनि उन्हनि खे, ऐं उन्हनि जी हाज़िरी बि लॻी वेंदी आहे, ऐं कमु बि हले पियो, ऐं सॼो जेको आहे उहो सिस्टम हले पियो, इहे थिए पियो। तव्हां ॾिसी सघो था त हिन वक़्तु सिंध जी ज़राइत ख़ासि तौर ते सांगड़ ज़िले जी जेका ज़राइत आहे इहा हिन वक़्तु तबाही जे किनारे ते पहुची चुकी आहे, ऐं ॿियो मथां वरी सांगड़ ज़िले जी इंतज़ामिया तरफ़िया वरी हारियुनि ज़मीनदारनि सां इहो वेदन आहे त उन्हनि ज़िले जे अंदरि जेको आहे सारियुनि जे फसल ते पाबंदी हणी छॾी आहे, पाबंदी हणी छॾी आहे। तव्हां ॾिसो त हिते सिम ऐं कलर आहिनि, सारी खां सवाइ ॿियो फसल थी नथो सघे, इन करे आबादगार जेके आहिनि तमामु सख़्तु परेशान आहिनि। ऐं उहो हींअर चूंडियल नुमाइंदा छा था कनि? हेतिरी ज़मीन गैराबाद आई, जेके करोड़ रुपया हुकूमत ख़र्च कयो, ट्यूबवेल लॻाए त सिम ख़तमु थियो, ट्यूबवेल त नाकारा बणिया आहिनि, रुगी ट्यूबवेल नज़र था अचनि, न को मोटर आहिनि, न को ट्रांसफार्मर आहिनि। चूंडियल नुमाइंदनि जो इहो आहे त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे वोट जॾहिं थींदा आहिनि इलेक्शन में त ईंदा आहिनि, वॾा वॾा दावा कंदा आहिनि, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, असां हीअं कंदासीं, असां हू कंदा आहियूं, ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम हणंदा आहिनि, त चवंदा हू खाई वियो, हू खाई वियो, इहे कंदा आहिनि, पर दरअसल उहे हक़ीक़त में आवाम जी भलाई लाइ को बि क़दम खणण लाइ तयारु ई न आहिनि। हू हिकिड़ा त या त कराची में वेठा आहिनि या इस्लामाबाद में वेठा आहिनि, ऐं हुननि जा हिते पंहिंजा हिकिड़ा मुख़्तसर माण्हू उन्हनि मुक़ररु करे छॾिया आहिनि, जेको सभु शइ ओके आहे, सभु शइ सही आहे, उन्हनि जी रिपोर्ट ॾियनि पिया, ऐं उन्हनि खे उहो ई मिले पियो जेको उन्हनि खे ॿुधाइनि पिया सभु शइ सही आहे, कमु हलंदड़ आहे, सुठो आहे, बसि उन हिसाब हीअ जेकी करप्शन थिए पई, जेके ट्यूबवेल हलनि ई कोन था, उन ते मुलाज़िम बि मुक़ररु थियल आहिनि, उन्हनि जे मेंटेनेंस जा पैसा अचनि था, पोइ उहे काॾे था वञनि जॾहिं त उहे ट्यूबवेल हलनि ई कोन था? साईं ॾिसो न, हाणे हीउ जेको पैसो अचे थो लाज़मी इन में बि त हिसाबती थींदी हूंदी न, इन में केतिरा ई ऑफिसर आहिनि, उन्हनि जी हिसाबती आहे। हालांकि कुझु जेके ऑफिसर आहिनि उहे चूंडियल नुमाइंदनि खे बि मंथली रसाईंदा, ऐं उन्हनि जे बंगलनि जो बि ख़र्चु हलाईंदा, असांखे जेके रिपोर्टूं आहिनि उन हिसाब हिन वक़्तु असां वटि समाजी अॻुवान ऐं हितां जा जेके पोरित अॻुवान उहे मौजूदु आहिनि। हीअ जेकी सांगड़ ज़िले में हूअं त खोड़ सारा मसइला आहिनि, नाइंसाफ़ियूं आहिनि, पर हीअ जेको लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन ठाहियो वियो 1994 में, त जेकी सिम वारियूं ज़मीन उन जा चोटारियूं डैम ठाहियो वियो, उनजो त को आवाम खे फ़ाइदो न, लखें एकड़ ज़मीन गैराबाद बणिजी वई आहे, ट्यूबवेल न कर, इन वजह सां तव्हां छा चओ? ॾिसो त उन टाइम वाइदा कया विया मीर ज़फ़र अली जमली जे दौर में, वज़ीर आज़म ने इहो वाइदो कयो त 100 ट्यूबवेल लॻंदा, पर उन जे बावजूदि अञा ताईं पाण विज़िट कराया, ट्यूबवेल जो सिर्फ़ु नालो निशान आहे, उते कोठियूं ठाही वियूं आहिनि, ऐं वॾी करप्शन थी वई आहे। हींअर महीनो मस थियो आहे, इहो पाणी जेको अवड वारे पासे खां जेके 6 खां 5 दीहूं जेके मुकमल तबाह, हींअर आस्ते आस्ते पाणी निकिरे, पर आबादी लाइक़ु न आहिनि।
ऐं इहो सिलसिलो हमेशह थींदो रहे। जॾहिं सियारे जो मौसम ईंदी आहे इहो पाणी वधी ईंदो आहे, एसि ताईं जो स्कूल ऐं अचु वञ जा घस उहे बंदि थींदा आहिनि, पोइ घर बि जेके मुतासिर तमामु घणा थींदा आहिनि। माल मताला चारा त उअं ई कोन हूंदो आहे। ऐं हींअर ई ताज़ी सूरत हाल इहा लॻी पई आहे जो वञी कहाण हींअर आहिनि ई कोन्हे, अहिड़ी ख़राबु लॻी थियूं पियूं आहिनि। ऐं उन खां पोइ मिठो पाणी उनखे मिलणु तयारु कोन्हे को। ऐं ट्यूबवेल जेको वाइदो कयो त असीं 100 ट्यूबवेल लॻाईंदासीं, हींअर 30 बि ट्यूबवेल कोन्हनि। ऐं हुते जेकी मशीनरी आहे पाइपिंग स्टेशन अकनवारी ते त हुते 4 आहिनि जेके हलण लाइ आहिनि, पर हुते सिर्फ़ु हिकिड़ी बि हले। ऐं 3 जेके नाकारा पिया आहिनि हुननि खे 12 महीना थिया आहिनि मोकिलियो वियो, पर अञा ताईं वापसी कोन थियूं आहिनि। जेको जनरेटर आहे, जनरेटर जो जेको जनरेटर ते लाइट जे वञे थी, जनरेटर हलण तयारु कोन्हे। उनजो जेको करोड़ों रुपया जेके आहिनि उहे हड़प कया था वञनि। उहे इरीगेशन वारा या चोटिया डैम वारा मिली भगत सर इहो सॼो कमु थिए। उन खां पोइ इन डैम जे अंदरि ई अहिड़ो थियो जेको हुते काठ जेको पियो आहे उहो बि इन जी डैम वारनि जे इन जे जेके चौकीदार आहिनि या हुते जेके बासर ऑफिसर उन जे चवण ते काठ विकिणो थो थिए। ऐं उन में सांकड़े जेके बाला ऑफिसर उहे मुलवस हूंदा आहिनि। अच्छा, ॿिया जेके 100 त उहे ॿिया 625 ॿिया ट्यूबवेल लॻाया विया त सिम ख़तमु थींदी, उन्हनि जा न को ट्रांसफार्मर आहिनि, न को मोटर आहिनि, उहे हलनि नथा, उहे काॾे विया? उहो लॻे ई कोन्हे। ऐं अञा ताईं कोन्हे। जेॾी महिल हुन खां पुछो वञे थो इलाइक़े वासी चवंदा हू त हाला डिवीज़न वटि वञो, हुते वञनि था। हू चवंदा असां वटि सिस्टम ई कोन्हे को। इहो ऐं डी सी सां ॻाल्हाए, डी सी वरी जो कोर्ट में केस हुनजा रद्द था थी वञनि। त इहा सूरत हाल लॻी पई आहे। घणी ज़मीन बंजर आहे सांगड़ में? तक़रीबन 1000 एकड़नि ते जेकी ज़मीन आहे, हितां चोटियारियूं ॾिसो, अवडारी दे अकनवारी, उन खां पोइ हरन थरड़ी, उन खां पोइ वरी म्याण खां पोइ टंडो मिठा कनि, मुकमल इलाइक़ा जेके सिर्फ़ु सिम जे वर चढ़ियल आहिनि। ऐं जंहिंजे करे अॻिते इहो अञा सांगड़ खे माना मुतासिर करे सघे थी। ॾींहों ॾींहुं हींअर जेको सिम वधे पई चोटियार डैम जे करे। उन वाइदा कया हुआ त तव्हांखे तमामु सुठो मिलंदो, सुठा चारागाह मिलंदा, हर शइ मिलंदी। पर हींअर माल मताव मरे रहियो आहे। माल जेको आहे बकरियूं थियूं, मेंहियूं थियूं या रिढूं थियूं, मुकमल माना मरण लॻी पिया आहिनि, कमज़ोर तमामु। बेसिकली इन शइ खे असां बि हिते हाईलाइट कयो हुयो त जेको चोटियारियूं जे करे जेका सीपेज आहे उन जे करे असांजो कुझु देश जेके आहिनि उन में कलर वधी वियो आहे। इहो जेको बेसिकली प्रोजेक्ट हुयो बाबडा जो, त उन सां गॾु उन्हनि खे 100 हिते ट्यूबवेल लॻाइणा हुया। पर अनफॉर्चुनेटली जेको उते ट्यूबवेल त लॻा हुया शायदि, पर जेको पावर कनेक्शन हुयो जेको हेस्को खे ॾियणो हुयो उहो उते न लॻी सघियो। इन करे उहे ट्यूबवेल फंक्शनल न थी सघिया। पोइ तव्हांजी ॻाल्हि सही आहे त पोइ कुझु मिसचीफ्स जेके आहिनि उते कुझु सामान चोरी बि करे विया हूंदा। मूं अॼु बि डिपार्टमेंट जे PD सां ॻाल्हायो, उन इहो ई ॿुधायो त हाणे इहे ट्यूबवेल जेके आहिनि असां सोलर सिस्टम ते खणी पिया वञूं ऐं इनशाला जल्द जेको आहे सो इन खे सोलराइज़ करे ट्यूबवेल्स खे हलायो वेंदो, ताकी जेका चोटियारियुनि जे करे सीपेज जे करे इन दहेज में ज़मींदारनि जो नुक़सानु थियो आहे ऐं बेशक वॾो नुक़सानु थियो आहे, इहो इन जो अज़ालो कयो वञे। उन जो बि मां एक्सीएन खे चयो आहे त रिपोर्ट ॾे मूंखे जल्दी, त उन जो बि इनशाला मथे जेके असांजा बाला ऑफिसर आहिनि उन खे ख़तो ख़िताबत करे उन जी बि पोज़ीशन बहितर बणाई वेंदी। जी नाज़रीन, ही असां LBOD ऑफिस में मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसंदव त ही को झंग जो मंज़र आहे। ही जेकी किरोड़ रुपया ने मुंहिंजो कैमरामैन ॾेखारींदो त ही जेके ट्यूबवेल जा पाइप आहिनि या ट्रैक्टर आहे या हेॾा मिड़े नाले मात्र जेके ट्रांसफार्मर रखिया विया आहिनि। ऐं तव्हांखे असां फील्ड बि घुमाई त ही जेके अरबे रुपयनि जूं स्कीमूं आहिनि इहे कामोरनि जे करप्शन जे वर चढ़नि थियूं, पर उतां जे मक़ामी आबादगारनि खे माण्हुनि खे फ़ाइदो नथो पहुचे। तव्हां ऑफिस जी हालति ॾिठी त उन ऑफिस जे ॿाहिरां कांडेरा फुटा पिया आहिनि। हिन जे बैकग्राउंड में तव्हां ॾिसंदो त लयूं जेको थर में जेको मंज़र हूंदो आहे उहो हिन जे ऑफिस जो आहे। हिकु तरफ़ सिंध हुकूमत इहा दावा थी करे त असां वटि फंड न आहिनि, ॿिए तरफ़ ओवर एम्प्लॉयमेंट, मिसमैनेजमेंट, मुबैना करप्शन जे सबबु इदारनि जा इदारा तबाह थियल आहिनि। हीउ जेको LBOD जो जेको वॾो लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन ठाहियो वियो त असां सिंध जे ज़मीन जेकी सिम ऐं कलर जी आहे उनखे ख़तमु कंदासीं, पर उहा त ख़तमु न थी सघी। पर हितां जा आबादगार ऐं हारी ज़रूरु ख़तमु थी रहिया आहिनि ऐं आस्ते आस्ते उतां जेके ज़मीनूं आहिनि उहे सिम जे वर चढ़ियो। चोटारियूं डैम जेको ठाहियो वियो हो उन जी सीपेज बि माण्हू खे तबाह कयो आहे। त इहा सूरत हाल आहे। तव्हां हिन वक़्तु असां वटि हितां जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मौजूदु आहे अंजुम आफ्ताब निज़ामानी। अंजुम, ही छा सूरत हाल आहे? कारी वारा कख लॻा पिया आहिनि,
हीअ अरबे रुपयनि जी बजट अचे थी। रोज़ानी जेको आहे सो सवन जे तइदाद में मुलाज़िम आहिनि, चौकीदार मुक़ररु थियल आहिनि। कंहिं बि ट्यूबवेल ते न ट्रांसफार्मर थो मिले, न उनजो मोटर थो मिले, न उनजा पाइप था मिलनि, ऐं न जो उनजे जेकी कोठी ठहियल उनजा दरवाज़ा बि ग़ाइबु आहिनि। जी, सांगड़ ज़िले में 625 ट्यूबवेल आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॻल आहिनि, पर जेके कुझु चंद जेके ट्यूबवेल आहिनि उहे ज़मींदार पंहिंजा जेके पाण संभाले करे उहे हलाइनि पिया। ऐं जेके ट्यूबवेल ठहिया हुआ उन्हनि लाइ जेके सरकारी नालियूं हुयूं ऐं उहे जेके सरकारी नालियुनि जी जेके ज़मींदारनि पेमेंट वरिती, पर उहे पेमेंट बि ज़मींदार खाई विया, उहे नालियूं बि ख़तमु करे छॾियूं। पर हिते जा जेके ट्यूबवेल आहिनि उन्हनि जो न को ट्रांसफार्मर आहे, न को उनजा पंप आहिनि, न को उन्हनि जो जेको मशीनरी आहे, उहे जेके बि आहिनि इहे LBOD जा जेके मुलाज़िम आहिनि, जेके हिननि जा इंजीनियर आहिनि, उहे पाण में मिली भगत करे खपाए छॾियो आहे। लोह जे उन स्क्रेप में खपाए छॾियो अथनि। हिन वक़्तु सांगड़ ज़िले में जेका सिम कलर इंतिहाई वधी वई आहे। ऐं हीउ जेको प्रोजेक्ट हो इहो LBOD सां गॾु जेको सिम नाला ऐं ट्यूबवेल ठाहिणा हुआ, जेका सिम ख़तमु थियणी हुई, पर उन सां सिम ख़तमु न थी, सिम वधी वई। ऐं माण्हू जेके आहिनि से आबादगार आहिनि, हिते जा जेके लोकल माण्हू आहिनि, जेके शहर आहिनि, जेके घर आहिनि, उन्हनि जा बि माण्हुनि जा ठहणु शुरू थी विया आहिनि। छो जो सीपेज एतिरी वधी वई आहे जो माण्हुनि जा हेठां घर ॻरी विया आहिनि। ऐं चोटियारियूं डैम जे सां ठहण सां जेके ट्यूबवेल हुआ जेके उहे ट्यूबवेल मुकमल तौरु जेके आहिनि से नाकारा आहिनि। उन जूं कमरा कोठियूं ख़तमु आहिनि। इहे जेके मुलाज़िम आहिनि इहे आए ॾींहुं एहतिजाज कंदा आहिनि त असांखे पघारियूं ॾिनियूं वञनि, पर उहे जेके ट्यूबवेल आहिनि उन ते ड्यूटी ते कनि कोन था, त पघारियूं छाजूं था वठनि। अच्छा, इहे जेके मुलाज़िम आहिनि इहे बि चवनि था, कुझु यूनियन जे अॻुवाणनि पंहिंजा मिट माइट परे परे खां माण्हू भर्ती कया आहिनि। जॾहिं त ट्यूबवेल लॻल आहे सांगड़ जे यूनियन काउंसिल में, मुलाज़िम वरी आहे शहदादपुर जो, त इहे कीअं चौकीदारी कंदा? जी, हींअर जेको हाई कोर्ट हुकम कयो त भई जेके हिन मुलाज़िमनि खे पघारियूं ॾियो, पोइ LBOD जे जेके मुलाज़िम आहिनि ऐं जेके ऑफिसर आहिनि ऐं जेके यूनियन अॻुवान आहिनि, उहे पाण में मिली भगत करे पंहिंजे मिटनि माइटनि खे, कंहिंखे 2 लख में, कंहिंखे 2.5 लख में जेका चौकीदारी जी पोस्ट आहे उहे खपायूं आहिनि। ऐं उन्हनि माण्हुनि खे पोस्टूं ॾिनियूं आहिनि जेके वाइट कॉलर आहिनि ऐं जेके ड्यूटियूं बि कोन था कनि, पंहिंजे घरनि में सुता पिया आहिनि। उन्हनि खे जेके आहिनि से पैसा वठी नौकरियूं ॾिनियूं आहिनि। ऐं जेके मज़लूम माण्हू आहिनि उहे दरबदर वारी। केतिरी ज़मीन घेराबाद आहे सिम में? लखे एकड़ आहे जेके सांगड़ ज़िले जी मुकमल जेके तालको आहे, सांगड़ तालको आहे, हेॾां खां वेंदे सिंधड़ी ताईं, मीरपुर ख़ासि ताईं जेके आहिनि से हीअ जेका आहे सिम जेका आहे इन जे करे ज़मीन सॼी तबाह थी वई आहे। तक़रीबन सर मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त सांगड़ ज़िले जी तक़रीबन 1 लख एकड़ ज़मीन बंजर ऐं सिम जे वर चढ़ी चुकी आहे। ऐं उन्हनि जो वॾो सभु कारण इहो ई आहे त इरीगेशन डिपार्टमेंट हुन तहसील में असां UC गढ़ बंगले में जिते उते ट्यूबवेल लॻल आहिनि उहे हींअर नाकारा थी चुका आहिनि। उन जो वॾो कारण हुन जूं मोटरूं, हुन जूं छा चवंदा आहिनि ट्रांसफार्मर, हर शइ चोरी थी चुकी आहे। इरीगेशन जो अमलो आहे कोन, ग़ाइबु लॻो पियो आहे। ऐं उन खां अलावा ॿियो छा चवंदा आहिनि, हीउ जेको सिस्टम आहे इन सिस्टम खे जेके हलाइण वारा आहिनि उन्हनि जी ख़बर न आहे केरु पियो हलाए, केरु धणी आहे हिन सिस्टम जो, का ख़बर कोन्हे। उते वञ त इरीगेशन वारा चवनि था बाबा असांजो हिन सां को तालुक़ु कोन्हे। हाणे मसइलो इहो आहे त सिम वधंदो थो वञे ऐं ॿियो उन मां बजाए असांखे लाभ मिलण जे उहो असांखे नुक़सान बि थियो। असांजी ॿनियूं बंजर थी चुकियूं आहिनि हींअर। सर, सांगड़ में तक़रीबन 625 ट्यूबवेल आहिनि। तक़रीबन इन्हनि मां के चंद आहिनि जेके ज़मींदार संदे अंडर में संभाले वेठा आहिनि, जेके कमु कनि पिया। बाक़ी टोटल नाकारा थी चुका आहिनि, को बि कमु नथो करे। इन्हनि जा ट्रांसफार्म विया हलिया, इन्हनि जो सॼो निज़ाम ख़तमु थी वियो। प्लस में उन्हनि सां गॾु जेके नंढियूं सिमनालियूं ठाहियूं हुयूं उहे बि ख़तमु थी वियूं, उहे बि ज़मींदारनि संदे यूज़ में आणे छॾियूं आहिनि। उन खां अलावा जेके सिमनाला आहिनि से बंदि थी विया आहिनि काफ़ी, उन्हनि जी 20 सालनि खां न खाटी थी आहे, न का ॻाल्हि थी आहे। उहे जेके आहिनि से उहे बि तक़रीबन तबाही जे किनारे ते पुॼी चुका आहिनि। हिन वक़्तु जेका बरसाति अचे थी, चंद अधु कलाक जी जेका बरसाति आहे सा बि हिते ॿोॾ ऐं सैलाब कयो थी छॾे। ऐं ज़मीनूं तक़रीबन सैलाब थी वियूं आहिनि, त ग़रीब माण्हुनि जी अहिड़ी हालत थी वई आहे जो टुकर गभेला हलाक थी विया आहिनि। पर ना ई साईं सिधी गवर्नमेंट जी नाजाइज़ी आहे। लाखों रुपयनि जा ख़र्च थिया आहिनि, उहे ट्यूबवेल ठहिया आहिनि, उन्हनि ते का पोइ वारी गवर्नमेंट जी कान्हे। ऐं उहे ट्यूबवेल जेके सुता पिया आहिनि उन्हनि जा ट्रांसफार्मर बि जेके ऑफिसर लापरवाही था करे खणी विया हलिया। ऐं को अज़ालो ग़रीब माण्हू उन ते चौकीदार मुक़ररु थियल आहे जेको हर महीने पघार खणे थो, उहो कॾहिं आयो आहे? न सर, न असां न ॾिठो आहे। चौकीदार पंहिंजे मर्ज़ीअ सां रखिया अथनि, जिन जा ज़ाती हक़ आहे उन्हनि खे हक़ पंहिंजा न ॾिना अथनि। पंहिंजे मर्ज़ीअ सां, मन मर्ज़ीअ सां पंहिंजा ऑफिसरनि पंहिंजा माण्हू रखिया आहिनि। जी सर, सलाह वटि 2.5-3 एकड़ ज़मीन आहे। असीं पंहिंजे बचड़नि जे रोज़गार जे लाइ तमामु घणियूं परेशान आहियूं। हीअ असीं ख़ासि करे साईं मुराद अली शाह जिन साईं जिन खे जेका अपील था करियूं, गुज़ारिश था करियूं त हीअ इंसाफ़ कराए, हक़ कराए ग़रीबनि सां, त इहा सभ खां भली ॻाल्हि थींदी। नाज़रीन, हिन वक़्तु असां LBOD ऑफिस सांगड़ में मौजूदु आहियूं, जिते तव्हां मुंहिंजे बैकग्राउंड में ॾिसंदो त हीअ सांवल ख़ान चन्ना एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर आहे, जंहिंजे ऑफिस खे तालो लॻल आहे। हीअ जेकी लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन जी
अरबे रुपयनि जी जेकी स्कीम हुई, जेके ट्यूबवेल्स लॻाया विया उहे बि तव्हांखे असां ॾेखारिया त उहे जेके आहिनि से नाकारा बणियल आहिनि, उनजा ट्रांसफार्मर चोरी आहिनि, उनजा पंप चोरी आहिनि। 625 ट्यूबवेल मां हिकु अधु बि ट्यूबवेल नथो हले, 100 जे तइदाद में आहिनि। अॼु असां कोशिशि कई त उनखां जेको आहे सो इंटरव्यू वठूं, पर ॿुधाए पियो वञे त उहो साईं ईंदो बि आहे या न ईंदो आहे। तव्हां ऑफिस जी बि हालति ॾिसी सघो था त इहा सूरत हाल आहे गवर्नमेंट इदारनि जी, जिते गवर्नमेंट दावा थी करे त असां फंक्शनल कयो आहे, पंहिंजे इदारनि खे करप्शन ख़तमु कई आहे, त ई सूरत हाल आहे जेके तव्हां ॾिसंदो। हिते जॾहिं को दोस्त हुजे त असां कोशिशि कंदासीं त उनखां मुंहिंजी ऑफिस बि खोलाए त उनजी छा सूरत आहे। ऑफिस जी तव्हां हालति ॾिसी आहे त हीअ फंक्शनल लॻे थी? सर ही बिल्कुलु फंक्शनल आहे। असांजा सब इंजीनियर, छो जो मेन रीज़न इहो ई आहे त हिते ऑफिस में असांजा सब इंजीनियर आहिनि, SDOs आहिनि, पंहिंजे कम ते आहिनि, पंहिंजे हिसाब सां साइडुनि ते आहिनि। तूं हल पिया ॿुधाए इंजीनियर घणा ॾींहं ईंदो आहे ऑफिस में? सही सही ॿुधाए। इंजीनियर असांजो अॼु बि मीटिंग आहे चीफ साहब जी, तव्हांखे घणा ॾींहं वेंदो आहे? घणा हफ़्ते जा 4 ॾींहं इंजीनियर साहब हिते ई हूंदो आहे। असां जेके बि ट्यूबवेल ॾिसी आया आहियूं, न उनजो ट्रांसफार्मर आहे, न उनजा मोटर आहिनि। पंहिंजी त ॻाल्हि जो जवाब ई कोन हूंदो आहे। ऐं चवण तव्हां जेको आहे इहो आहे त कमु थिए पियो ऐं उन कम खे एप्रिशिएट करणु घुरिजे। ऐं पाण जेको आहे त पढ़ियो आहे, साफ़नि सां मुंहिंजी रही आहे, सीनियर साफ़ ई आहिनि। मंगी साहब ज़ाकिर मंगी साहब बि हिते ईंदो आहे जेको एप्रिशिएट पियो करे कम खे, ऐं जेके साइडनि ते कम पिया थियनि उन्हनि खे बि एप्रिशिएट कनि। बिल्कुलु कमु कंदासीं, पर त मेजॉरिटी जेकी ट्यूबवेल आहिनि उहो त नाकारा कमु हले पियो न सर। ज़ाहिर आहे आहिस्ते आहिस्ते सभिनी शयुनि खे सॉफ्टवेयर शइ सां हलाइणो पवंदो आहे ऐं उहो कमु थिए पियो, ऐं जंहिंजी तव्हां बि सुठी पज़ीराई कंदव उन्हनि शयुनि जी, ज़ाहिर आहे शिकायतूं थींदियूं त कमु बि थींदो उन्हनि शयुनि ते। असां अॼु ॾिसी आया आहियूं त 625 ट्यूबवेल सागड़ में लॻल आहिनि। सवाइ चंद ट्यूबवेलनि खां सवाइ सभु नाकारा बणियल, कंहिंजो ट्रांसफार्मर कोन्हे, कंहिंजो मोटर कोन्हे को। मुलाज़िम त बिल्कुलु तव्हांखे असांजे सागड़ ज़िले जी तव्हांजी पोजीशन तव्हांखे ख़बर आहे त डैम असांखे सैलाब सफ़ा ख़तमु करे छॾियो आहे। असांजा ऑफिसर जरा वक़्तु पर वक़्तु कमु कराईंदा रहंदा आहिनि, पर हिते सैलाब जी सिचुएशन अहिड़ी आहे जो हींअर तव्हां ॾिसो त असांजी ॿनियूं माना जेके सैलाब में अची वियूं आहिनि हलियूं। बाक़ी कमकार आहिनि, जेको बजट अचे थो जहिड़े हिसाब सां पंहिंजो उन हिसाब सां ऑफिसर कमु कराईंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां। बाक़ी असां तव्हां चओ था त पंहिंजो ट्रांसफार्मर या ही हाणे तव्हां ॾिसो त ॾींहं ॾिठे जो वॾनि वॾनि शहरनि मां बि बैंकियूं पंहिंजो फुरिजी थियूं वञनि। उनखां पोइ असांजा ट्यूबवेल आहिनि ऋण पट में आहिनि, ऐं असांजे काफ़ी वक़्त खां असांजे माण्हुनि जूं पघारूं तक़रीबन कोन थियूं आहिनि। हींअर 18 महीना थी विया आहिनि, पघारूं कोन थियूं आहिनि। जो उन जे सिलसिले में बि असांजा माण्हू जेके आहिनि उन्हनि जी फाका कशी ते मजबूर। ज़मीन त सिम थी वई आहे न, ट्यूबवेल ई कोन था हलनि। साईं इहा तव्हांखे असीं बिल्कुलु चऊं पिया न साईं त ज़मीनूं सैलाब इन करे थियूं ट्यूबवेल नथा हलनि। त असांजे छा आहे त तव्हां ॾिसो त वापडा वारनि जी बि असां सां केतिरी न सिंध सां बल्कि पूरे पाकिस्तान में बिजली आहे कोन। जे बिजली हले त उन ते ट्यूबवेल बि हलनि। असांजा अलहमदुल्ला 50% खां तक़रीबन 70% असांजा ट्यूबवेल हलंदड़ आहिनि। बाक़ी जेके थोरा घणा रहियल आहिनि उन्हनि जो कमकार हले पियो। चीफ साहब असांजो जेको आहे इन ते ज़रीफ़ साहब वॾो हींअर उनजी PCP ठहे पई त तक़रीबन जेके बि सागड़ ज़िले जा आसपास जा जेके बि आहिनि उहे ट्यूबवेल इंशाअल्लाह ताला उनजी PCU वञनि पियूं, कमकार हले पियो, असीं ॾिसूं पिया ऐं असीं ऑफिसरनि जा बि धिका खाऊं था। उहो कम लाइ चारा PC जेका मंज़ूर कराए इंशाअल्लाह ताला जेका बि आहे जेके ट्यूबवेल आहिनि इंशाअल्लाह उहे मंज़ूर कराईंदा। सिंध में घणा मुलाज़िम आहिनि, घणा ट्यूबवेल? तक़रीबन सिंध में असांजा तक़रीबन 30,000 मुलाज़िम असां इरिगेशन मुलाज़िम आहियूं। बाक़ी असांजे हिन में 2600 हिकु मुलाज़िम हिन में आहिनि। हिन में सिमनाला ड्रेनूं आहिनि ऐं पंहिंजो जेके ट्यूबवेल आहिनि असांजा सागड़ में तक़रीबन 600। माणी साहब जेको चौकीदार जो कमु हूंदो आहे न त उहा संभाल करे, ट्रांसफार्मर चोरी थो थिए, मशीनूं चोरी थियूं थियनि, त उहा ज़िम्मेवारी त उनजी आहे न साईं। बिल्कुलु उहो अलहमदुल्ला कमु कनि पिया। उहे असांजूं जेके असांजी चोरियूं थियूं असां FIR कटायूं। असां हिते पंहिंजो ऑफिसरनि खे असां FIR कापियूं ॾिनियूं आहिनि। हाणे हिकिड़ा चोर नथा मिलनि, उहो पुलिस जो कमु आहे चोर उन्हनि खे रिकवरी करणु। असांजा मुलाज़िमनि जंहिं टाइम ते बि भला गैराबाद आहे न, बिल्कुलु ज़मीनूं छाजे करे त गैराबाद आहिनि। असांजी चोटियारियूं टाइम आहे उहो सैलाब खणी आयो, उनजी सीपेज जेका वधे पई इन करे गैराबाद थिए पई। तव्हांखे पघारूं न ॾिनियूं? असांखे अञा ताईं पघारूं 18 महीना थिया आहिनि, पघारूं न मिलियूं आहिनि। जी नाज़रीन, अॼु असां तव्हां जेके सागड़ ज़िले में सिम ऐं कलर खे ख़तमु करण जे लाइ 1994 में जेके स्कार्प यानी लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन जे हवाले सां अरबे रुपयनि जे लागत सां जेकी स्कीम शुरू कई ऐं 625 ट्यूबवेल लॻाया विया। उन सां गॾोगॾु जेको चोटियारियूं डैम ठाहे वियो हो त असां थर खे उन मां पाणी फ़राहम कंदासीं, पर उन जे सीपेज जे करे ऐं जेकी उहा सिम
ख़तमु थियण जे बजाए उहा सिम वधी वई आहे। उतां जे माण्हुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुनजो चवणु आहे त असांखे तबाहीअ जो जेको ज़िम्मेवार आहे उहो चोटियारियूं डैम ऐं लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन जा करप्ट कामोरा आहिनि, जे मुबैना तौर ते 1994 खां वठी हिन इदारे खे उॾईअ वांगुरु खाधो आहे। उहे आफ़ीसरनि जूं तव्हां मिल्कियतूं चेक कंदो, जेकॾहिं नेब FI एंटी करप्शन उन्हनि जी इंक्वायरी करे त लख या सवा लख पगार खणंदड़ उहे आफ़ीसर हींअर अरबे रुपयनि जे मिल्कियत जा मालिक आहिनि। उन्हनि जा डिफेंस में बंगला पंहिंजे ड्राइवरनि नौकरनि जे नाले ते आहिनि, पर सिंध जूं उहे जेके ज़मीनूं आहिनि उहे बर्बाद बणिजी रहियूं आहिनि। हिन वक़्तु बि सांगड़ ज़िले जी 2 लख खां एकड़ मथे जेकी तालको सांगड़ आहे उन जी ज़मीन सिम जे करे तबाह थियल आहे। 625 ट्यूबवेल मां सिर्फ़ु चंद ट्यूबवेल जेके पंहिंजा आबादगार आहिनि उतां जा, उहे वीचारा पंहिंजी मदद पाण तहत हलाइनि था, जॾहिं त जेके उते मुलाज़िम या चौकीदार जेके चइबो आहे रखवाला रखिया विया आहिनि उहे बि मक़ामी माण्हू न आहिनि। उन्हनि खे बि पैसनि एवज़ नौकरियूं ॾिनियूं वेयूं जेके कॾहिं बि उन्हनि ट्यूबवेलनि जो मुंहुं न ॾिठो आहे। हिकु तरफ़ सिंध हुकूमत इहा दावा थी करे त असां करप्शन ख़तमु कई आहे, असां ज़राइत खे हथी ॾिनी आहे। इहे जेके सिमनल आहिनि जॾहिं बि सावणी जी मौसम ईंदी आहे त उन जे घाटीअ जे लाइ किरोड़ रुपया ईंदा आहिनि, पर उहे किरोड़ रुपया उन जे घाटीअ ते ख़र्च न थींदा आहिनि, पर उहे वॾेरनि ऐं करप्ट कामोरनि जा खीसा गरम थींदा आहिनि ऐं उन सिम नाला सवे माण्हुनि खे ॿोड़ींदा आहिनि। त उन्हनि माण्हुनि दाहूं कयूं आहिनि त असां 1994 खां वठी को चंद ॾींहं ई ट्यूबवेल हलंदे ॾिठा आहिनि, पर 24 साल गुज़री विया आहिनि, पर उहे ट्यूबवेल हलनि था। त इहा सूरत हाल आहे सांगड़ ज़िले में जेके LBOD जे ट्यूबवेलनि जी हालत आहे। जॾहिं त डिप्टी कमिश्नर जी इहा दावा आहे त असां इन्हनि जी रिपेयरिंग जे लाइ, इन्हनि जी रिकंडीशनिंग जे लाइ असां कोशिशूं करे रहिया आहियूं, पर ब्यूरोक्रेटनि जे उहे सियासी बयान हूंदा आहिनि, उहे मीडिया खे अखियुनि में धूड़ विझाइण जे बराबरि हूंदा आहिनि, पर उन ते अमली कमु न थींदो आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत, सिंध जो को वज़ीर आला ही प्रोग्राम ॾिसे थो या असां जेको मीडिया हाईलाइट करूं था, त महिरबानी करे लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन ते तवजो ॾिनो वञे। उहो सिर्फ़ु सांगड़ न, पर ही सॼी सिंध में तबाही थियल आहे। उन जा किथे बि इहे जेके मोटर जेके ट्यूबवेल आहिनि उहे नथा हलनि, उन जा ट्रांसफार्मर मुबैना तौर ते चोरी कया विया आहिनि, उन जा पंप चोरी कया विया आहिनि, उन्हनि जा जेके पाइप चोरी कया विया आहिनि, उन्हनि जे जेके कोठे में लॻियल दरवाज़ा बि चोरी कया विया आहिनि, ऐं उहे जेके कोठियूं आहिनि उहे जेके आहिनि से माण्हू बाथरूम जे तौर ते इस्तेमालु करे रहिया आहिनि। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ास के इजाज़त लने गवान।